अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बहनों ऐं भाइरों, साथियों, दोस्तों, जीए सिंध, जीए साईं न्यूज़। पाण ॿ टे ॻाल्हियूं कंदासीं, घणियूं ॻाल्हियूं कोन कंदासीं, घणी टेक बि कोन कंदासीं। कोशिशि कबी त मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल में जामे ॻाल्हियूं थी वञनि, जामे मौक़िफ़ अची वञे त जीअं पाण शयुनि खे समोए सघूं। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त पाण जीअं दुनिया जे अंदरि ॿियूं क़ौमूं आहिनि, ईअं हिकिड़ी अलॻि थलॻि क़ौम आहे। सिंधी दुनिया जी अलॻि थलॻि क़ौम आहे, जंहिंखे पंहिंजो वतन आहे, पंहिंजी जाग्राफी आहे, पंहिंजूं जाग्राफियाई हदूं आहिनि, सकाफ़त आहे, तारीख़ आहे, तहज़ीब ऐं तमदन आहे, जंहिंजा पंहिंजा इक़्तिसादी ऐं सियासी मफ़ाद आहिनि, जेका दुनिया जे ॿियनि क़ौमुनि वांगुरु मज़हब बि रखे थी। तारीख़ में जीअं पलीजो साहिबु चवंदो त मज़हब अक़ीदनि जा आलमी निज़ाम आहिनि, अक़ीदनि जा निज़ाम आहिनि। असीं बि ईअं था सम्झूं त मज़हब अक़ीदनि जो हिकिड़ो मरबूत निज़ाम आहिनि ऐं दुनिया जे अंदरि हिकिड़ा आलमगीर मज़हब आहिनि, माण्हू उन्हनि जा मञींदड़ आहिनि। ऐं यकीनन जीअं ॿियनि माण्हुनि जा मज़हब आहिनि, हर माण्हू को न को मज़हबी अक़ीदो रखे थो, आउं बि रखां थो, अवां बि रखो था। ऐं काफ़ी वक़्त खां ईअं आहे त माण्हू पंहिंजे मज़हबी अक़ीदनि ते नथा ॻाल्हाइनि या तमामु घटि ॻाल्हाईंदा आहिनि या उनखे लिकाइण जी कोशिशि बि कंदा आहिनि। अहिड़ा माण्हू बि आहिनि या रुॻो पाण खे सही सम्झंदा आहिनि, ॿियनि सभिनी अक़ीदनि ऐं मज़हबनि खे ग़लति सम्झंदा आहिनि। आउं इन्हनि माण्हुनि मां कोन आहियां। आउं इनखे हिकिड़ो चङो अमल सम्झंदो आहियां, चङी ॻाल्हि सम्झंदो आहियां त समूरनि मज़हबनि जो एतिराम कजे। आउं मुस्लमान आहियां, इन में को बि फ़र्क़ु कोन्हे, को बि शक कोन्हे। साॻिए वक़्तु आउं दुनिया जे ॿियनि मज़हबनि खे मञींदड़ माण्हुनि खे बि एतिराम जी नज़र सां ॾिसां थो ऐं सम्झां थो त कंहिं बि अक़ीदे जे आधार ते माण्हुनि खां उन्हनि जा मज़हबी अक़ीदा जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां हक़ जेको आहे उहो फुरे नथो सम्झे। मिसाल तौरु दुनिया तमामु घणनि मज़हबनि में विरहायल आहे, जंहिंमें कुझु आलमगीर मज़हब आहिनि, 4 वॾा आलमगीर मज़हब आहिनि, पर पाण समूरनि मज़हबनि जो एतिराम था करियूं। पाण क़ौमी बुनियादनि ते था सोचूं। अॼु दुनिया क़ौमी बुनियादनि ते सोचे थी, मज़हबी बुनियादनि ते नथी सोचे। दुनिया क़ौमी मफ़ादनि जे नुक़्ते निगाह खां सोचे थी, मज़हबी जेका तफ़रीक़ आहे उन हवाले सां उहा नथी सोचे। दुनिया जे अंदरि जेके अॼुकल्ह जंगियूं आहिनि, जेके इख़्तिलाफ़ आहिनि, जेके टकराव आहिनि, उहे सभु क़ौमनि जे इज्तिमाही क़ौमी मफ़ादनि ते बीठा आहिनि, मुल्की मफ़ादनि ते बीठा आहिनि, उहे नज़रियाती ऐं मज़हबी मफ़ादनि ते न आहिनि बीठा। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंधियुनि खे बि हिकु क़ौम वांगुरु सोचण जी ज़रूरत आहे। उनमें मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि, उनमें मुख़्तलिफ़ जेके आहिनि से फ़िरक़ा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अक़ीदा आहिनि। उन्हनि सभिनी अक़ीदनि जे लाइ असां एतिराम था करियूं। असां सिंध खे हिकिड़ी क़ौम तौर ते था ॾिसूं। ॿी ॻाल्हि हीअ आहे त मज़हबनि जे आधार ते कुझु वक़्त खां इंतिहा पसंदी आहे, माण्हुनि जा अक़ीदे वारा हक़, इज़हार वारा हक़ जेके आहिनि उहे सलब कया पिया वञनि। इहा रवश जेका आहे सा बंदि थियणु घुरिजे। हिकिड़ो दौरु हो जो यूरोप जे अंदरि ईसाइत एॾी मज़बूत हुई, कलेसा एॾी मज़बूत हुई जो बादशाहतूं जेके आहिनि उहे तब्दील थी वेंदियूं। बादशाह जेके हुआसीं चर्च जे हुकुम ते तब्दील थी वेंदा हुआ। आम माण्हू ॻाल्हाए कोन सघंदो, का ख़ूबसूरत औरत ॻाल्हाए, का अकुल जी ॻाल्हि करे, का औरतनि जी आज़ादी जी ॻाल्हि करे त उहा ॻाइण सनबी हुई। ॻाइण जो इल्ज़ाम हणी उन्हनि मायुनि खे मारे छॾींदा, क़तल करे छॾींदा। को मर्द अकुल जी ॻाल्हि करे त उन ते पाबंदी, तदबर जी ॻाल्हि करे त उन ते पाबंदी, साइंस जी ॻाल्हि करे त उन ते पाबंदी। बिरोनो सड़ियो पियो आहे, गैलेलो जेको आहे सो अदालत में बीठो आहे। अहिड़ा बेनता मिसाल जेके आहिनि से उन ज़माने में सॼो 1000 साल ईसाइत जो यूरोप जो दौरु जेको आहे, ईसाइत जी बालादस्ती वारो, चर्च जी बालादस्ती वारो उमदा दौरु थो सम्झे। ऐं पोइ हिकिड़ो दौरु उहो आयो
जो क़ौमनि उनजे ख़िलाफ़ु बग़ावत कई, ईसाइत जी बालादस्ती जेका हुई या चर्च जी बालादस्ती जेका आहे ख़तमु थी वई। क़ौमनि पंहिंजो क़ौमी ढांचो, मुल्की ढांचो जेको आहे सो सेक्युलरिज़म ते, रवादारी ते उस्तवार कयो ऐं उन्हनि तरक़ी कई। अकुल, साइंस, तदब्बर, दलील ऐं अक़ीदे जी आज़ादी, इज़हार राय जी आज़ादी, तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जो हक़, ऐं पोइ यूरोप तरक़ी कई। सिंध में या हिन ख़िते जे अंदरि मजमूई तौर ते हिन मुल्क जे अंदरि टी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े ॾिघे अरसे खां वठी इंतिहा पसंदी खे वधायो वियो आहे ऐं तमामु वॾी कोशिशि थी आहे त सिंध में बि इंतिहा पसंदी जेका आहे सा पखिड़िजे। सिंध में इंतिहा पसंदी इन जे करे पाड़ न खोड़े सघी आहे जो हिकु सिंध जो जेको रूह आहे उहो रवादार आहे। असां हज़ारे सालनि खां, हज़ारे वरियनि खां हिकिड़ी रवादार क़ौम तौरु जीअंदा रहिया आहियूं। सभिनी अक़ीदनि जो एतिराम, सभिनी मज़हबनि जो एतिराम, सभिनी माण्हुनि जे ज़िंदगीअनि जो एतिराम, सभिनी माण्हुनि जे हक़नि जो एतिराम, सभिनी माण्हुनि जे आज़ादियुनि जो एतिराम। उनजे करे इंतिहा पसंदी सिंध में पेर न खोड़े सघी आहे। हिकिड़ो ॿियो सबबु आहे, उहो इहो आहे त सिंध जे अंदरि उहो आलम जेको इस्लाम जे हक़ीक़ी रूह खां वाक़ुफ़ु आहे उन हमेशह इंतिहा पसंदी जी मुखालफ़त कई आहे। उहो आलम, उहो मौलवी जंहिंजे रूह में सिंध जी मिटी जी ख़ुशबू आहे उन इंतिहा पसंदी जी मुखालफ़त कई आहे। ऐं अॼु बि सिंध जो आम मौलवी, सिंध जो आम मुल्लो या सिंध जो आम आलम जेको आहे उहो इंतिहा पसंदी जो मुखालिफ़ आहे। आम मां मुराद उहो मौलवी जेको पंजाबी ऐं पठान मौलवी जे असर में न आहे। सिंध में रुगो उहे मौलवी या उहे मुला इंतिहा पसंदि आहिनि जंहिंजा अॻवान पठान या पंजाबी मौलवी आहिनि ऐं जिन सिंधी मौलवियुनि जा अॻवान पंजाबी ऐं पठान मुला न आहिनि उहे अॼु बि रवादार आहिनि, सेक्युलर आहिनि, उहे अॼु बि ॿियनि जे अक़ीदनि जो एतिराम था कनि। ऐं इन तनाज़र में हिकिड़ी जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा बि जंहिं ते अॼुकल्ह हिकिड़ो वॾो बहस पियो हले त कादियानियत जे मामले ते कंहिं क़िस्म जो जेको सो गोड़ थियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंध में सिंधी जेको कादियानी न आहे, कादियानी पंजाबियुनि जो मामिलो आहे। मूं दुनिया में अणॻणियुनि माण्हुनि जा किताब पढ़िया आहिनि, मुख़्तलिफ़ आलमनि जा किताब पढ़िया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको सो मुफ़क्करनि जा किताब पढ़िया आहिनि, उन्हनि जे ज़िंदगियुनि ते किताब पढ़िया आहिनि या जेके पैगम्बर थिया आहिनि उन्हनि ते किताब पढ़िया आहिनि। मूं ग़ुलाम मोहम्मद मिर्ज़ा जे हिकिड़े बि लेख खे पढ़णु गवारा न कयो आहे, पढ़ियो ई कोन्हे, पढ़ण जे क़ाबिल ई कोन सम्झंदो आहियां। जेको माण्हू नबी हुजण जो कूड़ो दावेदार हुजे उनखे पढ़ी छा कबो, जंहिंजी दवाई कूड़ ते रखियलु हुजे त उनखे पढ़ी छा कबो। मूं हुनखे नाहे पढ़ियो, पढ़ण बि कोन थो पढ़ां। ऐं असीं सिंधी हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेका महबत था कयूं उहा त आलम आश्कार आहे। ख़त्म नबूवत ते ईमान, ख़त्म रिसालत सां महबत या ख़ुदि हज़ूर अकरम सां सिंधियुनि जी जेका महबत आहे उहा बेमिसाल आहे। सिंधी हज ते वेंदो, सिंधी उमरे ते वेंदो, तमन्ना इहा हूंदी त हज़ूर अकरम जिन जी चांठ वञी चुमां। तंहिंजे करे सिंधियुनि जे मथां इन क़िस्म जी का ॻाल्हि हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंखे केर बि न सिंग आहिनि न कन आहिनि, हिकिड़ी बेबुनियाद ॻाल्हि थी सघे थी। सो सिंधी इन सॼे फितने खां जेके इन से आज़ाद, असां सभु इन सॼे फितने खां आज़ाद। सिंध में हिकिड़ो बि सिंधी जेको आहे मूंखे नथो सुझे, पढ़ियल लिखियल सिंधी हुजे, अकुल रखंदड़ सिंधी हुजे, फ़हम फ़रासत रखंदड़ सिंधी हुजे, भले आम सादो चरियो सिंधी छो न हुजे, पर उहो कादियानियत वारे फितने खां परे आहे। हीउ फितनो जेको आहे पंजाब जो फितनो आहे, पंजाब में उथारियल फितनो आहे, पंजाबियुनि जो फितनो आहे। शाह जी अताउल्ला शाह बुखारी तमामु वॾो आलम हो, तमामु वॾो मुक़ररु हो। आउं पाण हुनखां घणो मुतासिर आहियां। मुंहिंजी ज़िंदगी ते जेको लिखियो वियो आहे उनखे पढ़ियो आहे, मुंहिंजी ख़िताबत ॿुधी आहे, ख़िताबत जे बारे में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे पढ़ियूं आहिनि ऐं आउं सम्झां थो त अताउल्ला शाह बुखारी खे पढ़णु घुरिजे। उनजे बारे में शोरश काश्मीरी तूं त ॾाढो शानदार लिखियो आहे।
उहो सिंध आयो, ग़ालिबन टंडे अलयार में आयो। उते ख़िताब पे कयो अताउल्ला शाह बुखारी। ख़िताब जे दौरान हुन कादियानियत जे मसइले ते ॻाल्हाइणु शुरू कयो। मौलवी अब्दुल हक रब्बानी तमामु वॾो आलम हो सिंध जो, उते वेठो ऐं उन हकल करे चयसि तो शाह जी ये बात जो आप कर रहे हैं ये हम सिंधियों का मसला नहीं है, ये सिंध का मसला नहीं है, ये पंजाब का फितना है, आप वहाँ जाकर ये बात करना, इस जगह पे ये बात न करें। ऐं हुन कोन ॻाल्हायो हुन ते जो इहो फितनो जेको सो पंजाब जो उथारे हलो ऐं पंजाब में ई जेको सो वधियो वीडियो ऐं उन मां पंजाबियुनि सियासी फ़ाइदो हीअं बि खयो त 1953 धारे इन मामले ते फ़साद थिया ऐं पोइ लाहौर में चवंदा त मार्शल लॉ लागू थी ऐं उन जो धुरधणियनि खे इस्टेब्लिशमेंट खे पंजाब जे बालादस्त क़ुवतनि खे मौक़ो मिलियो 1958 में उन सॼे मुल्क ते मार्शल लॉ लागू करे छॾियो। माना हिकिड़ो हथरादो मज़हबी फितनो उथारे ऐं हुननि मां सियासी फ़ाइदो खयो। अॼु बि इन क़िस्म जा मज़हबी फितना उथारण जे पोयां जेको अहम सबबु आहे उहो इहो आहे त सिंध जी जेका क़ौमी वहदत आहे उनखे नुक़सानु रसाइजे ऐं उन मां धारियूं जेको आहे धारियूं इस्तेमाल जेको आहे धारियूं फ्लूट जेको आहे कंदड़ जेको आहे कॉलोनाइज़र जेको आहे उहो उन मां फ़ाइदो खणे त सिंध में कहिड़े बि नाले में कहिड़े बि एंगल खां इंतिहा पसंदी जेका उहा क़ाबिल क़बूल न आहे। असीं चवंदा त इंतिहा पसंदी आम माण्हुनि जो जीअण जंजाल करे थी, इंतिहा पसंदी मख़सूस टोलनि खे उन्हनि खे जेको सो फ़ाइदो ॾिए थी ऐं हिन मामले में बि इंतिहा पसंदी जेका आहे ऐं जेके मुला इन मामले में मुलवस आहिनि उहे त बेनिफिशरी आहिनि, उन ही त कारोबार आहे। मिसाल तौरु अला उज़ई जे खलनि जे कारोबार मां मुला MQM ऐं NGOs वारा कमाइनि था, करोड़े रुपयनि जो कारोबार आहे। पर हाणे इहो हिकिड़ो अलॻि पासो आहे, पाण इन ई ॾांहुं नथा वञूं, पाण इहो था चऊं त मज़हब खे विकिरे जो वखर न बणायो, सचे मज़हब खे विकिरे जो वखर न बणायो ऐं माण्हुनि जे लाइ जीअण जा दरवाज़ा जेके आहिनि उहे बंदि न करियो, तंग न करियो। फ़तवाऊं कुफर जूं फ़तवाऊं इन क़िस्म जा मामला जेके आहिनि उहे बंदि थियणु घुरिजनि। मज़हब ख़ुदा ऐं बंदे जो मामिलो आहे। क़यामत जे ॾींहुं माण्हुनि खां पुछाणो ख़ुदा कंदो को मौलवी न कंदो, को मज़हबी महदार न कंदो, आऊं तूं न कंदासीं। जो ख़ुदा जो मामिलो आहे, तंहिंजे करे ख़ुदा जा मामला ख़ुदा ते छॾे ॾिजनि त उहो पाण ई जेको सो उन्हनि मामलनि खे ॾिसंदो। असां हिन दुनिया खे हिकिड़ी जन्नत बणाइण था घुरूं, हिन दुनिया खे रहण लाइक़ु बणाइण था घुरूं। उहा तॾहिं जन्नत में तब्दील थी सघंदी, उहा तॾहिं रहण लाइक़ु थी सघंदी जॾहिं उन में हिकु क़िस्म जी जेका असां बर्दाश्त हूंदी, सहप हूंदी, जियो ऐं जीअण जो वारो जज़्बो हूंदो ऐं मज़हबनि जे लाइ एतिराम हूंदो। असां सिंधी दुनिया जे समूरनि मज़हबनि जो एतिराम था करियूं ऐं जेकॾहिं को माण्हू अक़ीदे खां थिलियल आहे त उनजो मामिलो आहे ख़ुदा ॼाणे, उहो माण्हू ॼाणे। ऐं आख़िरी ॻाल्हि इहा त असांखे तारीख़ जे हिन ख़ासि मोड़ ते हिकु क़ौम तौरु सोचण जी ज़रूरत आहे। हिकु क़ौम तौरु सोचणु माना मज़हबी मुनाफ़रत न पखेड़णु, हिकु क़ौम तौरु सोचणु माना पाण खे फ़िरक़नि में न विराइणु, हिकु क़ौम तौरु सोचणु माना पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खां आगाह हुजणु, हिकु क़ौम तौरु सोचणु माना पंहिंजे क़ौमी ऐं वतनी मुस्तक़बिल जो ऊनो करणु, उन लाइ ओन रखणु, उन लाइ ॻणती करणु। हिकु क़ौम तौरु सोचणु माना पंहिंजे क़ौमी वजूद खे मुस्तक़बिल में दुनिया में अॻिते वधाइणु, हालतुनि सां ठहिकाए बीहारणु ऐं उनजे आज़ादु जियापे जा, उनजी आज़ादी जा, उनजे आज़ादु वतन जा दरवाज़ा जेके उन वधीक कुशादा कनि। त असांखे हिकु क़ौम तौरु सोचण जी ज़रूरत आहे। मूंखे मौलवियुनि जे लाइ बि एतिराम आहे, मूंखे दुनिया जे समूरनि मज़हबनि जे मज़हबी महदारनि जे लाइ एतिराम आहे। ऐं रुॻो इहो थो चवां त सियासत जे नाले में, मज़हब जे नाले में, नज़रिये जे नाले में फाशिज़म न बढ़णु घुरिजे, इंतिहा पसंदी न बढ़णु घुरिजे। ॿिए माण्हू खे पंहिंजी राय ॿिए माण्हू ते जबरी तौर ते न मढ़िजे। असीं चवंदा त दुनिया जा सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे मज़हबी
अक़ीदे मूजिबि ज़िंदगी गुज़ारे सघनि था, पंहिंजे पंहिंजे मज़हबी अक़ीदे मूजिबि इबादतूं करे सघनि था, इबादत गाहनि में वञी सघनि था। उहे पंहिंजे तरीक़े ज़िंदगी जेको आहे, पंहिंजी ज़िंदगी जो जेको कार वहिंवार आहे उहो बि उन मूजिबि गुज़ारे सघनि था, कंहिंखे बि को एतिराज़ु कोन्हे। रियासत ऐं मज़हब अलॻि मामला आहिनि। रियासत जो मज़हबी मामलनि में कंहिं बि क़िस्म जो को बि जेको सो ॾे वठि या मुदाख़लत या रुखनो न हुजणु घुरिजे। साॻे वक़्तु मज़हबनि खे रियासती ऐं सियासी मामलनि में का बि मुदाख़लत न करणु घुरिजे। आख़िरी ॻाल्हि या अहम ॻाल्हि जेका आहे उन ई ॻाल्हि पंहिंजी पुॼाणी ते वठी हलां त पंजाब जो फितनो जेको सिंध में न वठी अचो। पंजाबी पाण ई उनखे जेको मोह ॾींदा, हल कंदा। पंजाबी सिख ऐं पंजाबी मुस्लमान पाण में ठहियो वेठो आहे। मौलाना फज़ल रहमान चयो त ये कैसा इंडिया है जो वैसे तो दुश्मन है लेकिन करतारपुर सरहद पर जो है वो दोस्त है। त हुननि जूं दुश्मनियूं ऐं दोस्तियूं पंजाबियुनि जूं जेके आहिनि जे पंहिंजे मुल्की मफ़ादनि मूजिबि आहिनि, जे क़ौमी ज़रूरतनि मूजिबि आहिनि। हिंदुस्तान सां उन्हनि जी दुश्मनी जंग, पर करतारपुर सरहद जेका आहे उहा खुलियल आहे। सिख जेके आहिनि से बिना वीज़ा जे पाकिस्तान में वाहिद माण्हू आहिनि जेके बिना वीज़ा जे अची वञी सघनि था। त पंजाबी पंहिंजे क़ौमी वजूद खे मज़हबनि खां मथां था रखनि, पर ॿियनि क़ौमनि में मज़हबी मुनाफ़रत पैदा करण था घुरनि त जीअं हिन खिते ते पंजाबी बालादस्ती जेका उहा बरक़रार रहे। सिंधियुनि खे इहा साज़िश सम्झणी पवंदी। असां ॿियनि माण्हुनि जे मज़हबी साज़िशुनि जो शिकार थियण जे बजाए पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौमी वजूद ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जो उनो करियूं ऐं उन्हनि जे लाइ उन क़िस्म जूं पॉलिसियूं, उन क़िस्म जूं हिकमत अमलियूं ठाहियूं जेके हिकिड़ी जदीद क़ौम जी तमीर करे सघनि। अवां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके इन सॼी ॻाल्हि ॿोल खे जिन ॿुधो आहे, ऐं उमेदु थो करियां त पाण हिकु क़ौम तौरु सोचींदासीं, हिकु क़ौम तौरु अमल कंदासीं ऐं पंहिंजो विञायल क़ौमी ऐं मुल्की तशख़ुस जेको आहे उनखे ॿीहर बहाल करणु, उनखे हासिलु करणु ऐं दुनिया में हिकु मुल्क तौरु, हिकु क़ौम तौरु ज़िंदा रहण जे लाइ जेके शयूं ज़रूरी आहिनि उन्हनि ते अमल कंदासीं। ऐं कंहिं बि क़िस्म जी मुनाफ़रत, कंहिं बि क़िस्म जे विराने, कंहिं बि क़िस्म जे जेको सो इंतिशार जो शिकार न थींदासीं। हुजूम जे बजाए अकुल सां, फ़हमीदगी सां, सहब सां, रवादारी सां शयुनि खे ॾिसंदासीं ऐं पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे हर सूरत में मुक़दम रखंदासीं। महिरबानी।